बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम जे हवाले सां अक़ाइद जो बयानु हलियो पे। बरज़ख़ ऐं आज़ाब क़ब्र, इन जे बारे में जेके अक़ीदा मुसलमान खे रखणु घुरिजनि। बरज़ख़ जी लुग़त में माना आहे परदो, ऐं आलम बरज़ख़ उहो जहान आहे जिते इंसान खे मौत खां पोइ खां वठी क़यामत क़ाइमु थियण ताईं रहणो। छो त इहो जहान हिन जहान खां परदे में आहे, उन करे उन खे आलम बरज़ख़ चयो वञे थो। बरज़ख़ कंहिं ख़ासि जॻह जो नालो न आहे। मौत खां पोइ यानी जंहिं जॻह ते इंसान जो जिस्म या उन जा जुज़ा अलॻि तौर ते या गॾु हुजनि, उन ई जॻह जो नालो बरज़ख़ ऐं क़ब्र आहे। क़ब्र यानी मजाज़न उन खे बरज़ख़ ऐं क़ब्र चइबो, पर क़ब्र जो असली माना क़ब्र जी ऐं हक़ीक़ी माना इहो ई मिटीअ जी खॾ आहे जंहिंमें मुर्दे खे दफ़न कयो वञे थो। पर क़ब्र मिटीअ जे खॾ सां ख़ासि कोन्हे, बल्कि मय्यत यानी मुर्दो या उन जा जुज़ा जिते बि हुजनि, उहा ई उन जी क़ब्र आहे। भले उहो मिटीअ जी खॾ हुजे या समुंड जो पाणी हुजे या जानवरनि जो पेट हुजे या ॿी का जॻह हुजे, पर मजाज़न इन खे क़ब्र चइबो। असली हक़ीक़ी माना क़ब्र जी इहा ई आहे, मिटीअ जी खॾ जंहिंमें असां मुर्दे खे पूरींदा आहियूं। ऐं आलम बरज़ख़ में जज़ा ऐं सज़ा जो सिलसिलो बि जारी आहे। नेक माण्हू जेको आहे, साले माण्हू नेक माण्हू खे आलम बरज़ख़ में राहत ऐं आराम मिले थो, ऐं उते उनखे इनामात सां नवाज़ियो वञे थो। ऐं बुरो शख़्स जेको आहे उनखे सज़ा मिले थी, ऐं उते अज़ाब जो उनखे जेको अज़ाब खे मुंहुं ॾियणो पवे थो। आलम बरज़ख़ में ज़ाहिर थियण वारा जेके सवाब ऐं अज़ाब जा हालात आहिनि, उहे रूह ऐं जिस्म ॿिन्ही सां वाक़िअ थियनि था। ऐं हीउ जेको इंसान जो उनसुरी जिस्म आहे, उहो रूह सां गॾोगॾु बरज़ख़ जे सवाब खे ऐं अज़ाब खे महसूसु करे थो। मौत जे वक़्त ते रूह जिस्म मां कढियो वञे थो, ऐं रूह कॾहिं फ़ना कोन थो थिए। रूह खे मौत कोन थो अचे, यानी जिस्म मां रूह कढियो थो वञे, ऐं उन खे रूह खे मुनासिब यानी ठिकाणे जी ज़रूरत थींदी आहे। मय्यत खे जॾहिं क़ब्र में दफ़न कयो वेंदो आहे त उन जो रूह सवाल जवाब जे लाइ जिस्म में वरी मोटाए वेंदो। पोइ रूह जो जिस्म सां एतिरो ताल्लुक़ बाक़ी रखियो वेंदो आहे जंहिंसां इंसान जो जिस्म जेको आहे उहो सवाब ऐं सज़ा खे महसूसु करे सघे। इंसान ऐं जिन्नात खां अलावा ॿियूं जेके मख़लूक आहे, उहा मय्यत ते थींदड़ अज़ाब जी हालत में हुन जूं दाहूं कूकूं जेके मय्यत जूं उहे ॿुधनि थियूं। इंसान ऐं जिन नथा ॿुधी सघनि, बाक़ी मख़लूक ॿुधे थी। इंसान ऐं जिन्नात खां बरज़ख़ जा तमामु अहवाल परदे में रखिया विया आहिनि त जीअं ईमान बिल ग़ैब बाक़ी रहे। ऐं बरज़ख़ जा हालात इन वास्ते इन लाइ बि परदे में आहिनि जो दुनिया जो जहान ॿियो आहे ऐं बरज़ख़ जो जहान ॿियो आहे। जेकॾहिं हुन जहान जा हालात इंसान खे महसूसु न थियनि, नज़र न अचनि, त छो यानी इहा का बईद ॻाल्हि कान्हे, इहा का ॾुखी ॻाल्हि कान्हे, छो त ॿई जहान अलॻि अलॻि आहिनि। क़ब्र में हर इंसान खां फ़रिश्ता सवाल ऐं जवाब कंदा। मुत्तक़ी ईमान वारा जेके आहिनि उहे सही जवाबु ॾींदा ऐं राहत ऐं आराम हासिलु कंदा, ऐं मुनाफ़िक़ ऐं काफ़िर जेके आहिनि उहे सही जवाबु न ॾेई सघंदा ऐं अज़ाब में मुब्तला थींदा। आलम बरज़ख़ में रूह जो जिस्म सां ताल्लुक़ मुख़्तलिफ़ थिए थो। आम जेके मुर्दा आहिनि उन्हनि सां रूह जो ताल्लुक़ घटि दर्जे जो थिए थो, ऐं शहीदनि सां जेको रूह जो ताल्लुक़ थिए थो उहो आम मुर्दनि खां वधीक थिए थो। ऐं अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु व तस्लीमात सां इहो रूहानी ताल्लुक़ सभिनी खां वधीक मज़बूत थिए थो। इहो ई सबबु आहे जो शहीद ऐं अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम
जे जिस्म मुबारक जिस्मनि खे यानी उन्हनि जा जेके मुबारक जिस्म आहिनि शहीदनि जा ऐं नबियनि सगोरनि जा उहे पंहिंजे क़बरुनि में महफ़ूज़ रहनि था ऐं नबी सगोरा अलैहिमुस्सलातु वस्सलाम इहे पंहिंजे क़बरुनि ते पढ़ियो वञण वारो दुरूद सलाम ॿुधनि था। उन्हनि जे क़बरुनि ते जेको दुरूद सलाम केरु पढ़े थो त पाण ॿुधनि था। क़बर जो अज़ाब दाइमी बि थिए थो ऐं आर्ज़ी बि। दाइमी यानी हमेशह जो अज़ाब क़यामत ताईं थींदो रहे थो, इहो काफ़रनि खे थींदो ऐं वॾा वॾा जेके गुनहगार आहिनि उन्हनि खे थींदो। ऐं आर्ज़ी बि थींदो आहे त अज़ाब। आर्ज़ी जो मतिलबु आहे त कुझु वक़्त ताईं थियो क़बर में अज़ाब, पोइ वरी ख़तमु थी वियो। ख़तमु थियण जी हिकिड़ी सूरत हिकिड़ी वजह ऐं हिकिड़ो सबबु इहो थिए थो त जुर्म ऐं गुनाह मामूली हैसियत जो थिए थो ऐं उन करे थोरो अज़ाब उनखे ॾेई पोइ अज़ाब हटायो वञे थो। या वरी पंहिंजा माइट मिट जेका हुन जे लाइ दुआ घुरनि था, या दोस्त मुसलमान जेके उन मैयत जे लाइ दुआ घुरनि था, या सदको ख़ैरात ॾेई करे हुन जे लाइ सवाबु पहुचाइनि था, या हुन जे लाइ इस्तिग़फ़ार कनि था, या हुनखे ईसाले सवाबु कनि था यानी सवाबु पहुचाइनि था, त इन हिसाब उन मैयत जो अज़ाब जेको आहे ख़तमु थी वञे थो। रूह ते मौत तारी नथो थिए। रूह जो मौत इहो ई आहे त उनखे हिकिड़े वक़्तु मुक़ररु ते जिस्म खां जुदा कयो वञे। पैदाइश खां पोइ रूह हमेशह रहंदो आहे, यानी जॾहिं खां अल्लाह उनखे पैदा करे छॾियो रूह खे त पोइ हमेशह रूह रहे थो। हाल बता उन जा जेके ठिकाणा आहिनि उहे बदिलजंदा था रहनि। नफ़ख़े ऊला यानी पहिरियों सूर जेको फूकियो वेंदो, यानी हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम जेको सूर फूकींदो क़यामत ईंदी, उन खां वठी वरी ॿियो सूर जेको फूकींदो जंहिंमें सभु उथंदा ज़िंदा थी, इन जे विच जे ज़माने में रूह जे मौत ऐं हयात जी जेका कैफ़ियत आहे उहा अल्लाह पाक ई ॼाणे थो। अल्लाह पाक खां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर कान्हे त रूह जो छा हाल हूंदो। अल्लाह पाक पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन। बंद करें।